जमायत इस्लामी 9 मई जे जवाबदारनि सां गॾिजी कराची ते कब्ज़े जी कोशिश कई। अफ़सोस आहे त 9 मई खां पोइ जमायत इस्लामी ज़मान पाक वई। जमायत इस्लामी खे सलाह आहे त सियासी जमायतुनि सां गॾिजी कमु करे। कंहिंजी बि वफ़ाक़ी हुकूमत हुजे, गॾिजी कराची लाइ कमु कंदासीं। माण्हुनि खे नफ़रत जी सियासत ऐं लिसानियत ज़रिए विरहाइण जी कोशिश कंदड़ बुरी तरह शिकस्त खाई चुका आहिनि। असांजो नारो आहे सभिनी जो कराची ऐं उन नारे तहत ई गॾिजी मसइला हल कंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जूं कराची जे मेयर ऐं डिप्टी मेयर जी अलबरदारी तक़रीब जे मौक़े ते मीडिया सां ॻाल्हियूं। सिंध में मकानी इदारनि जे नवनि चूंडिजी आयल नुमाइंदनि उहिदा संभाले वरिता। कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब ऐं डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद उहिदनि जो हलफ़ खणी वरितो। पोलो ग्राउंड में मुनक़द हलफ़ बरदारी तक़रीब में पीपी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, गवर्नर कामरान तैसूरी, सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण सईद गनी ऐं ॿियनि जी शिरकत। कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त पीपल्स पार्टी जी ख़िदमत वारे मंशूर खे अॻिते वठी वेंदासीं। अवाम दोस्त मंशूर लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदासीं ऐं कराची में हक़ीक़ी हकारी तब्दीली आणींदासीं। हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद ऐं लाड़कानी डिवीज़न में बि मेयर्स, डिप्टी मेयर्स, ज़िले काउंसिल्स, म्यूनिसिपल ऐं टाउन कमेटीज़ जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन उहिदनि जो हलफ़ खणी वरितो। पाकिस्तान में ज़ुल्हज जो चंड नज़र अची वियो। पहिरीं ज़ुल्हज अॼु 20 जून ते थींदी ऐं ईद उल अज़हा 29 जून ख़मीस ते थींदी। मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जे चेयरमैन मौलाना अब्दुल ख़बीर आज़ाद जो चवणु आहे त इस्लामाबाद ऐं लाहौर समेत मुल्क जे केतिरनि ई हंधनि ते चंड नज़र अचण जूं शहादतूं मौसूल थियूं। वफ़ाक़ी हुकूमत पे ईद उल अज़हा ते 5 मोकलुनि जो ऐलान करे छॾियो। ईद जूं मोकलूं 27 जून अंगारे खां 1 जुलाई ताईं हूंदियूं। नोटिफिकेशन जारी। पाकिस्तान केसी ताईं कर्ज़ वठंदो रहंदो। असांखे कर्ज़नि मां जान छॾाइणी पवंदी। उहे ई क़ौमूं कामयाब थींदियूं आहिनि जेके कर्ज़ वठी कामयाबी सां वापसि कंदियूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त असां हर सूरत में माली ॾुखियाईनि ऐं चैलेंजिस मां निकिरंदासीं। चीन पाकिस्तान जो भरपूर साथ ॾेई रहियो आहे। चीन मां $1 अरब अची चुका आहिनि। क़ौम पको इरादो करे त असांखे का बि रंडक रोके नथी सघे। हुकूमत ज़राअत जे शोबे खे हथी ॾियारण लाइ सहूलियतूं फ़राहम करे रही आहे। घोटकी जे बी सेक्शन थाणे जी हथ में हथियारबंदनि जी कार ते फायरिंग, 2 ॼणा मारिजी विया। पुलिस मूजिबि मारिजी वियलनि जी सुञाणप महराण महर ऐं अब्दुल्ला इस्माइल महर तौरु थी आहे। कार में सवार 2 ॼणनि जो पतो न पइजी सघियो। वारसनि तरफ़ां अगवा जो शक ज़ाहिर। हुमायूं शरीफ़े जो ॻोठ सालेपुर में हथियारबंदनि जे घर ते फायरिंग, गोलियूं लॻण सबबि 1 ॼणो क़तल। मारिजी वियल जी सुञाणप अयाज़ कोरे जो तौरु थी। पुलिस मक़तूल जो लाश पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल सुल्तानकोट मुंतक़िल करे छॾियो। शिकारपुर जे न्यू फौजदारी थाणे जी हद में फुर दौरान मुज़ाहिमत ते नौजवान मारिजी वियो। मारिजी वियल नौजवान जी सुञाणप ॻोठ मोहम्मद हसन लुहरवासी हुबदार अली तौरु थी। लाश अस्पताल मुंतक़िल। ऐं सियासी समाजी शख़्सियत सरदार मंज़ूर अली ख़ान पंवर जो मड़ अॼु जेकबाबाद वेझो ॻोठ आदम ख़ान पंवर में मिटी माउ हवाले कयो वेंदो। सरदार मंज़ूर अली ख़ान पंवर कराची में दिलि जो दौरो पवण सबबि लाॾाणो करे वियो हो। संदसि आबाणे ॻोठ आदम ख़ान पंवर में तॾो विछायो वियो। सरदार मंज़ूर अली ख़ान पंवर जे लाॾाणे ते पीपल्स पार्टी पारां जेकबाबाद ज़िले में 3 ॾींहं सोग जो ऐलान।